वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण लाइ भिटशा पहुतो। सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह, मुकेश कुमार चावला, एडवाइज़र रसूल बख्श चांडियो, सेनेटर मोहम्मद अली शाह जामोट, मखदूम फखरुज़्ज़मान, शगुफ्ता जुमानी, सैयद सैफ अली शाह, सैयद अली हसन शाह जामोट, सैयद जानी शाह हुसैनी, डिप्टी कमिश्नर मोहम्मद अदनान राशिद, SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक ऐं ॿिया साणस गॾु हुआ। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद पारां ज़िले अंदर बरसात सबब नुक़सान बाबति वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई। डिप्टी कमिश्नर मटियारी वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त मटियारी ज़िले अंदर 144 मिलीमीटर बरसात पई आहे। ज़िले अंदर बरसात सबब 20,000 आबादी लॾपलाण करे वई। बरसात सबब 2 माण्हू फोत, केतिराई ज़ख़्मी थिया आहिनि। मुतासिरनि खे खेमा, मच्छरदानियूं, राशन खां सवाइ पकल खाधो पिणु ॾिनो पियो वञे। ज़िले अंदर 1,52,520 एकड़नि ते ख़रीफ जो फसल पोखियल हो, जंहिं मां 90% फसल तबाह थी चुका आहिनि।